ते नज़र कबी ही त पियो चरो धातुरो नज़र ईंदो हो। हाणे त नज़र जे ई कोन थो पियो। बाहि लगे सलाए सभु पटे विया अलाए छा। माखो अॻे सभिनी खे कम में हो। अलाह करे को हाणे ॾेखारिजे बूटो त को कम थिए। खेरा क्या बात यही करें दी अति खेरा अति इते तू छाती करे कोई पीछे ए देता खैरा जे सर दे खैर हो जे तहां चौदा को झलियो बिठायो तहां जो को कम न न ई पूछा कई मैं इहो आओ कुथी गोलींदी वता पई चाची खेरा इनक अरे ऐनक न आओ को या औंक वाली केड़ी बीमारी है? बीमारी ना है बीमारी तो सीधी सही तू आ। अरे हो हिकड़ो बूटो आ जेको दवाउन में कमी इंदो आ। अदी या भला बूटी आ या सुंढी आ। ए कोन समझदौ बेन लफ्जन में उन्हें के बुक्कन चइबो आ बुक्कन। ओ अम्माटे डंडे कुंडे में कहे फट फुरड़िए ते बधजे त माण्हू के शफा मिलंदी आ। फट फुरड़ी हिन मौसम में भला कैखे निकती आ कैखे वरी कैखे निकरंदो बेचारी माई जन्नत के हेडो पुठिए ते गड़ निकतो आ उन्हें जे लाए वता थी पई ढूंढींदी या गाल है तो पीछे असा इथा के पे करंदो भाड़ा करो औंक गोलन शुरू करो भला या खबर तो पे न तो यो औंक आहे केड़ो खैरा जे सिर दे खैर हो जे इहो गुलाम कादर हे छा बीठुआ पीछे तो अग च मैं पे चावे दया असा आयो मुआ जो तू खणी वीदी है सो भी यम करे घट ता मां भी के खोना है हां खैरा जे सिर दे खैर हो जे इन धूतिया के इए को मां तपाया न त इहा समत कान दींदी आयो हाणे अजो लभे ही कोन थो चरियो धातुरो वञा थी मोटी वरी सुभाणे अचे झंग मोह कंदस जी सर सिकंदर खान के आजाद करे छे सर बहादुर खान तो चयो तो मां अचां तो पोइ आजाद कजो बहादुर खान से ॻाल्हाए चुको आहियां पाण कोन थो अचे बाक़ी उन जा हमरा पहुचण वारा हूंदा अजायो हुननि सां मिलियो तो वरी को नुकसान न थिए खान के तू आजाद करे छॾ हितां खेर खूबी सां निकरी वञे ओके सर
यार माई अञा न आई आहे, ॾाढी देर कई अथई। इहा माई हवेली में कम करें दिए देर ना सी बाकी तेकू कम होवे न तू निकल हल 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 मां थो निकिरां। तव्हां पाण निकिरो, मां पाण थो इंतज़ार कयांसि। ॾाढा ठाऊका थी गई तू मला सां गॾु अॻु भरा तुसां हलो है मल। हाँ ही छा ही टई ॼणा मुझे घर में बिठायो ख़ैर त आहे निकिरो आऊं चवां थी निकिरो हितां तो वञो था वञो पर पहिरियों ॻाल्हि त ॿुध न। तुंहिंजो ई फ़ाइदो आहे सो बि यम करे। हाँ छा था चओ मुंहिंजो फ़ाइदो? हाँ माई तेदा ही फायदा है। ॻाल्हि कयो तव्हां जहिड़नि नाकारनि खां मूंखे कहिड़ो फ़ाइदो थींदो? हाँ मूंखे ॻाल्हि कंदे अला शर्म थो अचे। शर्म? हाँ डलू तू ॿुधायस ई में जी शर्म वाल केड़ा माई को तकलीफ है आप ही समझ में सी या छा तकलीफ़? हाँ तकलीफ़ ही मूंखे? साहब यम करे। बस हाणे बस ॻाल्हि कर। अरे इन खां पहिरियां जे माई होश में निकिरे ॻाल्हि कयो। माई खेरा क्या तेकू गड़ निकता है सो ब पुठी ते असा में दे बेऊ ओ की चावण सो बि यम करे। खैरा हाणे सम्झ चइबो त उन माई तव्हांखे बताल कयो आहे। अरे पेर ड्रायो सब बेवकूफ बणिया आहियूं। पीहो तव्हांजी खल थी लाया। हाँ हाणे इन्हनि जी भागी खैरा इहे कम करण शुरू कया आऊं त तव्हांखे कान बख्शींदसि। सब्र त कयो वञो के ना पी जा मता भगो हरी खुदा जी पवेन टई ॼणा अची कुहाड़नि समेत अची बीठा आहिनि। वाहिर अचनि त सही हाणे। डीएसपी साहब हूं तव्हांखे पहिरियों ई चयो हो न त जेसीं ताईं मुंहिंजा माण्हू न पहुचनि उसी ताईं तव्हां ख़ान खे आज़ादु न कजो। मूंखे न हुई ख़बर त मूसा खान अहिड़ी ॿाराणी कंदो। निसार खान तव्हां ईअं कीअं सम्झो जंहिंखे मूसा खान कारो करार ॾेई चुको हुजे उनखे ईअं वञणु कीअं ॾींदो? अलाह ख़ैर कयो आहे, खान जो बचाव थी वियो। पर हाणे बचाव कंहिंजो बि न थींदो। न बहादुर खान न मां तव्हांखे ईअं करणु न ॾींदुसि। अॻ में ही तर घणो भरियल आहे ऐं जे तव्हां बि इन में टपो ॾिनो त इहा बाहि केरु विसाए सघंदो? निसार खान जेकॾहिं मूंखे रोकणु चाहियो था न त पोइ मूसा खान खे गिरफ़्तार कयो। मूसा खान खे गिरफ़्तार करण सां कुझु बि न थींदो। असां हुनखे जेल में हिकु ॾींहुं बि न विहारे सघंदासीं ऐं उहो ॿाहिरां ई ज़ामीन कराए वेंदो। निसार खान हिकु ॾींहुं ई न सही पर हिकु कलाक तव्हां मूसा खान खे गिरफ़्तार कंदव न त उहो बि हुनजे बेइज़्ती थियण लाइ काफ़ी आहे। ईअं करण सां माहौल अञा बि ख़राब थींदो ऐं पोइ असां बि आराम सां घुमी न सघंदासीं। हा बहादुर खान असां जेका हुते चेक पोस्ट आई आहे उहा बि ख़तमु करणी पवंदी। सोचे ॾिस निसार खान सोचे ॾिस सुभाणे वारो ॾींहुं अथई जेकॾहिं तो मूसा खान खे गिरफ़्तार न कयो न त मूंखे बि केर बि नथो रोके सघे। केर बि न। सर दुश्मनी खे वधीक पखेड़ण खां बहितर आहे त मूसा खान खे गिरफ़्तार कजे। ॿिन्ही तरफ़नि खां मसइलो आहे। अॼु राति मां सोचां थो सुभाणे मां दिलावर खान सां ॻाल्हायां थो त हू बहादुर खान खे रोके ॾिसे। अॼु हाणे मुनासिब वक़्तु आहे कीअं बि करे जन्नत खे राज़ी करे वठ। सुबुह अचे त कोशिश कयां थी। जेकॾहिं ईअं राज़ी नथी थिए त पोइ खणी झोलीअ में पैसा उछलेसि। थी सघे थो त पैसनि जो मुंहुं ॾिसी माईअ जो मथो ख़राब थिए। हाणे त मूं वटि एतिरा पैसा ई न रहिया जो माईअ जो मथो ख़राब कयां। पोइ दिलावर खां घुर न। एतिरा पैसा किथे ॾींदो? अॼु इन ये बहाने चयसि असां कुझु ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि वञूं था पंहिंजे ॻोठ ऐं मूंखे पक आहे त दिलावर पंहिंजे सुकून जे लाइ कुझु बि कंदो। असां न हलूं त पोइ? ऐं पोइ चवंदासीं त कुझु ॾींहं इरादो मटायो आहे तेसि ताईं मां ॿी बाहि ॿारे वठंदुसि ऐं दिलावर जो ख़्यालु पैसनि तां हटी वेंदो। ठीकु आहे मां कोशिश कयां थी।
खान मूंखे माफ़ कजांइ, मुंहिंजा माण्हू वक़्त ते पहुची न सघिया। का बि ॻाल्हि नाहे बहादुर खाना, का बि ॻाल्हि नाहे। मूसा खान वटि अञा उहा गोली नाहे जेका खान जो सीनो चीरे। खाना, जेसीं ताईं तुंहिंजी तबियत सही थिए ओसीं ताईं मुंहिंजा हमराह हिते मौजूदु हूंदा, छो त मूसा खान वारा कुझु बि करे सघनि था। सिर्फ हथ में हथियार हुजे, बाक़ी मूसा जे माण्हुनि खे पहुचण लाइक़ मां आहियां। घबराए न खाना, तोखे सभु कुझु मिली वेंदो। तूं सिर्फ़ हितां ठीक थी मूं ताईं पहुच। रुस्तम खान, मां सुभाणे चाचा रंग थी जा। घणा ॾींहं लॻंदई? 2-3 ॾींहंनि में अची वेंदुसि। ठीकु आहे अकबर, जीअं तूं मुनासिब सम्झे। भला पोयां त मूसा खान वारनि खे मोह ॾेई वेंदो न। अकबर, तूं हितां बेफ़िक्र थी वञ। मूंखे उमेद आहे त मूसा खान हिते न ईंदो। जेकॾहिं मूसा खान अहिड़ी का भुल कई ऐं अगराई करण जो सोचियो बि त हुनखे अहिड़ो त मुंहुं टोड़ जवाबु ॾींदासीं, अहिड़ो त मुंहुं टोड़ जवाबु ॾींदासीं जो ज़िंदगी भर हू असांजो रुख ई न कंदो। बाबा साईं, रुस्तम वारनि ज़मीन ते कमु शुरू करे ॾिनो आहे। न न, ईअं नथो थी सघे। ईअं थियण कॾहिं बि न ॾींदासीं। असां इहा ज़मीन कॾहिं बि आबाद थियण कोन ॾींदासीं। पोइ उन लाइ असांखे केतिरो बि खून वहाइणो पियो त वहाईंदासीं। बाबा साईं, हुननि ज़मीन ते हारी बीहारे छॾिया आहिनि ऐं वरी बि उहो साॻियो ई कमदार हथ कयो अथऊं, रमू रबड़। इन रमू रबड़ जी त मां खल ज़रूर लाहींदुसि। इनखे जेसीं ताईं मां चीरे फाड़े फिटो न कंदुसि तेसीं ताईं इहो रमू रबड़ मुड़ंदो कोन। कमाल खारिया, नजीब इब्राहिमी घुराए वठ। ॿिया सभु कम हिक पासे ते रखी सभ खां पहिरियां रुस्तम खे ज़मीन तां भॼाए कढ। जेकॾहिं हिन विच में तोखे पुलिस जी ज़रूरत पए त उहा बि तोखे हाणे हर हालत में रुस्तम खे ख़तम करणो आहे। ॿुधाइणो आहे हुनखे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। अच वे बीठी छो? मां वेहंदम, पर निकुर मुझे तू कमरे मां। मुझे कमरे तू घणो ई तू कब्जो कयो आहे। ये तुंहिंजी जाइ न आहे, मुंहिंजी जाइ आहे ऐं मां तुंहिंजी इज़त कंदी आहियां। इन जो इहो मक़सद न आहे त मां तव्हां खां रॼां थी। तू छा सम्झो त एतिरा ॾींहं तू हिते रही पई हुई त मां तोखे डिॼी वई हुयसि? जे तूं बि हिते रहंदी न, मूंखे को एतिराज़ न आहे। जेतिरा ॾींहं तू हिन कमरे में रही हुई एतिरा ॾींहं मां हाणे हिन कमरे में रहंदसि। इन्हीअ ई करे पंहिंजा लटा कपिड़ा खणी त निकुर। मां छा चयो मैं ॾिसे छा थी? जे न निकिरां त पोइ? तूं हिते इज़त सां न निकिरंदी, मां तोखे धिक्का ॾेखारींदसि। निकुर निकुर तां। मां चवां थी त मूंखां परे रह। निकुर, हींअर जो हींअर मुंहिंजो कमरो ख़ाली कर। नथी निकिरां? मां चवां निकुर, हाणे निकुर, फौरन परे थी चवां थी, परे थी मां थी चवां निकुर तां। छा आहे? छॾियो छॾियो, फज़ीलत सिखो का। छा आहे? जॾहिं हीअ हेतिरा ॾींहं हिन कमरे में रही सघे थी त पोइ मां छो नथी रही सघां? कंहिं रोकियो तोखे? हाँ, कंहिं रोकियो तोखे? ईअं त कॾहिं बि न थींदो जो असां ॿई हिक कमरे में रहूं। जेकॾहिं तव्हां ॿई प्यार ऐं गुरबत सां रहो न
त पोइ हिक कमरे में रही सघो थियो। बाक़ी हे जेको मां इशारो ॾिठो आहे न कोन रहंदव। हिक कमरे में 2 शींहं हिक रिढ इन जो असर छा थींदो? कुझु बि कोन थींदो। हाणे हल तूं जे आराम कर, असांखे बि सुम्हण ॾे। ॾिसां थी त असां टोई हिक बिस्तर ते कीअं था आराम करे सघूं। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अमड़, सॼो मुल्क जाचे आई, सॼो मुल्क। पर इहो चरियो धातुरो काथे हथ ई कोन थो अचे। अम्मा उहो हूंदो, पर तूं शायद सुञाणे नहीं सघी। सुञाण जी ॻाल्हि न कर मड़े, अॻ में अलाए केतिरनि खे खाराए चुकी आहियां। पोइ अम्मा असल देरी न कर, सुबुह जो वाटर जा वञी कप जांच। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, सुबुह सां वरी कोशिश कंदसि। हा, जेसी ताईं इहो हथ करे इन ॾाइण खे न खाराईंदसि, इन जो मथो न फेराईंदसि, तेसी ताईं मां बि आराम सां कोन वेहंदसि। हा, बाक़ी हाणे तूं इहा कोशिश कजां, घणो करे इहा धोती सुभाणे कपिड़ा धोइण जे लाइ खणी वेंदी। तूं हिकिड़ो कमु कर, का बि अहिड़ी शइ खणी विच में कपिड़नि जे विझी छॾ। जीअं इहा कमु खान ॾिसंदुसि त मोचड़ो लाहे बूथ कुटींदुसि। पोइ मन का इन धोतीअ मां जान छुटी पए, न त इहा धोती छॾण जी कोन्हे। इने मासी जन्नत जे मथे में त मां पाण ई तेल विझंदसि, इने खां तूं बेफिकर रह। अल्लाह करे मड़े ने मो जान छुटी, बाक़ी आसार त नज़र कोन था अचनि पिया। अम्मा जंहिंजे पोयां तूं लॻे त मूंखे ॿुधाए त उन मां जान न छुटंदी। ओ अमड़े, जेसी ताईं अल्लाह मदद न कंदो तेसी ताईं खैरा छा कंदी? खैरा जे सर ॾे ख़ैर हुजे, मां त इन कोशिश में लॻी पई आहियां। मन रब सणाई करे, रब सणाई करे। सणाई कंदो अम्मा, सणाई कंदो, पर कुझु तूं बि हिम्मत वध। जेकर हमरान जी जरूरत हुजे त हाज़िर आहियां। न बहादुर खान न, शेर हमेशा पंहिंजे शिकार लाइ अकेलो निकिरंदो आहे, अकेलो। न खाना न, वरी भी एहतियात करण लाज़मी आहे, छो त मूसा खान ऐं उन जा माण्हू पूरी तयारी में ॿाहिरि बीठा हूंदा। उन्हनि ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचण लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां, छो त खान खुरड़ी हिकु हलाईंदो आहे, हिकु। मूंखे कसम आहे पंहिंजी मोहबत जो त मूसा खान खे उहा खुरड़ी खणण कोन ॾींदोमांसि। तव्हांजी अमानत मूं वटि पई आहे, उन जी फिलहाल ज़रूरत कोन्हे। सभ खां पहिरियां मां पंहिंजे दुश्मननि सां निबरी वठां, उन खां पोइ जॾहिं ज़रूरत पई त अमानत मां खणी वेंदुसि। खाना मां तव्हां जे करे डीएसपी मथां पूरो ज़ोर रखियो आहे। तो जे मथां हमले वारे केस में अॼु या सुभाणे डीएसपी मूसा खान खे गिरफ़्तार ज़रूर कंदो। कानून छा सज़ा ॾींदो मूसा खान खे, पर इन ज़ालिम खे सज़ा मां पाण ॾींदुसि, पाण। उहा त मूंखे बि पक आहे खान त कानून हुनखे का बि सज़ा न ॾींदो, पर मूं सोचियो त मूसा खान खे हिकिड़े ॾींहुं जेल में विहारे इहो वाज़े कयां त मूसा खान मूंखां ताक़त में वधीक नाहे। बहादुर खान, जेको मूं न चाहियो उहो ई थी गुज़रियो। मूंसां धोखो थियो आहे, धोखो। उन लाइ माफ़ी। मूंखे इहा ख़बर कोन हुई खान त डीएसपी बि वॾो धोखो कंदो। जेको थियो उनखे मूं विसारे छॾियो आहे। हाणे तव्हां मथां का बि मयार न आहे, पर हाणे जंग मूसा खान ऐं मुंहिंजे विच में आहे। उनखां तव्हां भल पासीरा रहो। मां हाणे पासीरो नथो रही सघां, हां नथो रही सघां, छो त तोसां गॾोगॾु मूंसां बि वॾो धोखो थियो आहे, धोखो। ज़ख़्म त हाणे मुंहिंजे दिल मथां रसियो आहे, दिल मथां। हाणे ये दिल जा घाव
ता जिंदगी को न बरबा मौत पंहिंजे दुश्मनन खे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो को बि सिर फिरियो ज़ालिम कंहिं मज़लूम सां अटकण जी कोशिश न कंदो। हाणे तव्हां वेही तमाशो ॾिसो त खान कीअं तो दुश्मनन खां खुरड़ियूं हणाए। हा